वगण मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण में मज़दूर यूनियन जोड़ण लाइ गुड्स ट्रांसपोर्टरनि तरफ़ां गॾिजाणी रखी वई है, जंहिंजी अॻुवाणी कामरेड गुलाम हुसैन मुगैरी, ज़ियाउल हक़ ख़ासकेली, मुजाहिद गुलाब वगण ऐं ॿियनि कई है, जंहिंमें मज़दूरनि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौक़े ते मथियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मज़दूरनि जे हक़नि लाइ जदोजहद खे मुसलसल जारी रखंदासीं ऐं असां पंहिंजी जदोजहद सां हिकु मज़बूत मज़दूर यूनियन ठाहे उन तंज़ीम खे क़ानूनी तौर ते रजिस्ट्रेशन कराईंदासीं। अॻुवाणनि वधीक चयो आहे त मज़दूरनि खे पंहिंजा जाइज़ हक़ नथा मिलनि। हिन महांगाई जे दौर में मज़दूरनि जी ॾियाड़ी घटि हुजण करे मज़दूर सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। इन्हनि चयो त मज़दूरी दौरान ज़ख़्मी थियल तोड़े बीमार मज़दूरनि जी केर बि वाहर या सार नथो लहे। मज़दूर पाण में चंदो करे मज़दूरनि जी मदद कंदा आहिनि। हिन तंज़ीम रजिस्टर थियण खां पोइ अहिड़े मज़दूर DC ऑफिस ऐं कानूनी मदद, संदुस औलाद खे तइलीम सहूलतनि ऐं बालिग औलाद लाइ ॾाज वग़ैरह जी सहूलत गवर्नमेंट खां वठराए ॾियण हूंदी, जेको संदुन कानूनी हक़ आहे। इन मौक़े ते गॾिजाणी में शरीक अॻुवाण वचन वरजायो त मज़दूरनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।